वेलकम बैक नाज़रीन। ब्रेकिंग न्यूज़ है अवांखे ॾींदालू तो वफ़ाक़ी काबीना में फेरफार शेख रशीद के घरू वज़ारत जो कलमदान ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। आज़म सवाती के रेलवे वारे खाते जो वज़ीर बणाइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। एजाज़ शाह खे एंटी नारकोटिक्स जो वफ़ाक़ी वज़ीर बणायो वियो। हफ़ीज़ शेख खे नाणे खाते जो वफ़ाक़ी वज़ीर बणायो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं कुर्बान बलोच खां। जी कुर्बान कहिड़ा अपडेट्स आहिनि? नाज़रीन अवांखे ॿुधाईंदा हलूं त वफ़ाक़ी काबीना में फेरफार शेख रशीद के घरू वज़ारत जो कलमदान ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। आज़म सवाती खे रेलवे वारे खाते जो वज़ीर बणाइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। एजाज़ शाह खे एंटी नारकोटिक्स जो वफ़ाक़ी वज़ीर बणायो वियो आहे। हफ़ीज़ शेख खे नाणे खाते जो वफ़ाक़ी वज़ीर बणायो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं इस्लामाबाद में आवाज़ टीवी जो ब्यूरो चीफ कुर्बान बलोच खां। जी कुर्बान कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी कुर्बान कहिड़ा अपडेट्स आहिनि? अवांखे मुंहिंजी आवाज़ अचे पई? नाज़रीन हिकु दफ़ो ॿीहर अवांखे अपडेट कंदा हलूं त वफ़ाक़ी काबीना में फेरफार शेख रशीद खे घरू वज़ारत जो कलमदान ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। आज़म सवाती खे रेलवे वारे खाते जो वज़ीर बणाइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। एजाज़ शाह खे एंटी नारकोटिक्स जो वफ़ाक़ी वज़ीर बणायो वियो ऐं हफ़ीज़ शेख खे नाणे खाते जो वफ़ाक़ी वज़ीर बणायो वियो आहे। एक दफ़ा ॿीहर असां राब्तो कयो आहे इस्लामाबाद में आवाज़ टीवी जे ब्यूरो चीफ कुर्बान बलोच सां। जी कुर्बान कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी कुर्बान कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी नाज़रीन असां कोशिश करे रहिया आहियूं त असांजो कुर्बान बलोच सां राब्तो थी सघे जीअं अवांखे वधीक आगाह करे सघूं। वफ़ाक़ी काबीना में फेरफार शेख रशीद खे घरू वज़ारत जो कलमदान ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। वफ़ाक़ी काबीना में फेरफार शेख रशीद के घरू वज़ारत जो कलमदान ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। नाज़रीन इन हवाले से असां राब्तो कयो आहे इस्लामाबाद में आवाज़ टीवी जे ब्यूरो चीफ कुर्बान बलोच सां। जी कुर्बान कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी कुर्बान कहिड़ा अपडेट्स आहिनि? आगाह कजो। नाज़रीन फ़नी ख़राबी सबब असांजो कुर्बान सां राब्तो न पियो थी सघे। अवांखे ॿुधाईंदा हलूं त वफ़ाक़ी काबीना में फेरफार शेख रशीद खे घरू वज़ारत जो कलमदान ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो आहे।